अगड़ा में के खबर ॾींदा मीर तौफ़ीक़ टालपुर जे रिपोर्ट मुताबिक़ अगड़ा में सैद बिरादरी के औरतुन जो सैद सीमा शाह ऐं संदसि मामन के ॾाॾियनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ की घुर। अगड़ा के रहवासी सैद बिरादरी के औरतुन जंहिंमें मुस्मात साजिदा बीबी और फरजाना बीबी एहतजाज कंदे सहाफ़िन अॻियां दाहींदे इल्ज़ाम लगाईंदे चयो त मुंहिंजी प्रॉपर्टीअ ते मुंहिंजे ॾेरनि एजाज़ शाह, शौकत शाह और शफ़क़त शाह ऐं सीमा शाह मुबैना कब्ज़ो करे छॾियो आहे। सीमा शाह तमाम वॾी ख़तरनाक औरत है। उन मुझे पुट शराफत अली शाह से निकाह कयो हो ऐं शादीअ खां पोइ उहा 10 साल हैदराबाद हली वई। उन दौरान हुन मुझे पुट खां तलाक वरिती हुई, जंहिं बैदि मूं पंहिंजे पुट सैद शराफत अली शाह के ॿी शादी कराई ऐं फरजाना बीबीअ सां शादी कराई, जंहिंमां खेसि 3 पुट ऐं 1 न्याणीअ जो औलाद अथसि। हिन वक़्त मिल्कियत जी लालच में अची उन मुझे पुट के हीरोन जे नशे जो आदी करे छॾियो आहे। सीमा शाह के औलाद न थी हुई। डॉक्टरन हुनखे चयो हो त तोखे औलाद कान थींदी। हाणे हू कूड़ो ॻाल्हाए रही आहे त शराफत शाह मां हिकु पुटु आहे। खुदा वास्ते असांजी मदद कई वञे ऐं सीमा शाह जे ॾाॾाइनि मां जान छॾाई वञे। नंढड़ा बचड़ा परेशान करे छॾिया अथई। माउ केतिरी जान, ज़ाल केतिरी जान।